इन कलयुग में हिकिड़े नौजवान हनुमान महाराज जी भक्ति कई। ॾाढो उनके मन में वैराग हो, काई इच्छा कामना न, काम जे पार हलियो। नदीअ जे किनारे हिकु ॾींहुं अमावस जे राति ते नची नची करे कीर्तन करण लॻो। करतालूं वॼाए हनुमान चालीसा पढ़ी सॼी राति कीर्तन कंदे कंदे उनके ॿाहिरी होश न रहियो, अखियुनि मां आंसू वहण लॻा। अचानक असुर जो हनुमान महाराज प्रकट थिया। बोलो श्री हनुमान जी महाराज की। गदगद थियो चरणन ते किरी पियो। हनुमान महाराज चयो, पुट तोखे कहिड़ो वरदान खपे, तू घुरी वठ। हाणे सोचे तो मां छा घुरा, हनुमान महाराज मिली आ, मां त इन जे अलावा कुछ न सोचो कि मूंखे हनुमान जी मिली वञनि, मिली आ। हाणे हनुमान जी चवनि था कुछ घुर त छा घुरां मां। विवेक अची वियो, भगवान जे उन कीर्तन जे द्वारा ज्ञान अची वियो। चए तो हे हनुमान जी, अगर तव्हां मूं ते राजी आहियो न, हा त तव्हां मूंखे उहा शइ ॾियो जंहिं शइ सां तव्हां सभिनि खां वधीक प्रेम कंदा आहियो। केॾी सुंदर ॻाल्हि आहे, केॾो गहरो इहो विवेक आहे कि हे हनुमान जी, मां पंहिंजे दिमाग़ सां घुरां उहा शइ नंढी थी पए, ना सम्झ आहियां, मां अज्ञानी आहियां। लेकिन तव्हां जंहिंसां वधीक प्रेम कंदा हूंदव, स्वाभाविक आहे उन खां वॾी शइ ॿी काई न हूंदी। तॾहिं हनुमान महाराज जा नेत्र सजल थी विया। ये हिन कलयुग जी घटना अथव। उहे चवनि था, प्यारा सच ॿुधाए, हा मूंखे त राम जी खां बि वधीक उन जे कथा कीर्तन सां प्रेम आहे। तुरंत हथ में करताल अची वई, घंटी अची वई ऐं कीर्तन कयो हनुमान महाराज, त मां हिन सां प्रेम कंदो आहियां। अॼु खां तोखे बि कीर्तन जो मां वरदान थो ॾियां, भक्ति जो वरदान थो ॾियां। त हनुमान महाराज उनखे कीर्तन भक्ति जो वरदान ॾिनो, भगवान जे धुनीअ जो, कीर्तन जो। हाणे ॿुधाए, उहा त असां ईअं लॻाए था सघूं? उनखे ई त पाइणो आहे, उन सां ई त प्रेम करणो आहे। चओ हरे कृष्ण। कंहिंखे चओ भगवान जो कीर्तन भजन, त असांजे मन में ओतिरी महत्ता कोन्हे। लेकिन ॾिसो, हनुमान महाराज जी चवनि था मूंखे राम जी खां बि वधीक उनजे कीर्तन सां प्रेम आहे। तॾहिं त न विया न धरती छॾे करे, इन कीर्तन जे लाइ त, कथा जे लाइ। भोले बाबा भी तो यो वरदान घुरियो, बार बार वर मांगहूं हर्ष देहु श्री रंग, पद सरोजन पायनी भगत सदा सत्संग। इहा ही भक्ति खपे, यो ही प्रेम खपे। प्रभु कृपा कयो।